Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. मेहरबानी करें खुदा मुझे मुझे ख्याल करो वक्त में ज़िंदगी अजीज़ा गैर ज़रूरी मुझे घर मुअमल करो। सिंध में कोरोना जो फैलाव रोकण लाइ लॉकडाउन कारोबारी मर्कज़ बंद रखिया विया। लाड़काणो में SOPs ते अमल कराइण लाइ पुलिस जूं कार्रवायूं। अहलकारनि तरफ़ां मास्क पाइण सूदो। SOPs ते अमल लाइ शहरनि खे हथ ॿधी मिंथूं। पुलिस शहरनि खे रोके मास्क बि पाराया। कराची सेंट्रल ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 2 हफ़्तनि लाइ लॉकडाउन। गुलबर्ग टाउन, लियाकताबाद, नॉर्थ कराची ऐं नॉर्थ नाज़िमाबाद जे मुख़्तलिफ़ ब्लॉक्स में लॉकडाउन लागू। हैदराबाद, सखर, लाड़काणो, दादू ऐं ॿियनि शहरनि में बि मार्केट्स बंदि। मिठियाणी, बाडरई ऐं खानपुर महर समेत नंढनि शहरनि में लॉकडाउन बावजूदि मार्केट्स खुलियल। शहरनि ऐं दुकानदारनि तरफ़ां मास्क तोड़े समाजी विथी नज़रअंदाज़। इंतिज़ामिया लॉकडाउन ऐं SOPs ते अमल लाइ हरकत में न आई। कंबर में पुलिस शाही बाज़ार, सोनारा बाज़ार बंदि कराए छॾी। नवाज़ लीग इलेक्शन कमीशन खां NA 249 जो समूरो रिकॉर्ड तहवील में वठण जो मुतालबो करे छॾियो। नवाज़ लीग जी मरकज़ी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त यकीनी बणायो वञे त पोलिंग बैग्स सील थियल हुजनि त जीअं नतीजनि में फेरफार न थी सघे। इलेक्शन कमीशन तक जो समूरो रिकॉर्ड तहवील में वठे। शक आहे त रिकॉर्ड में फेरफार करे सघिजे थी। NA 249 ते ॿीहर इलेक्शन थी त पक आहे त नवाज़ लीग खां हज़ारनि जी तादाद में वधीक वोट खणंदासीं। पीपल्स पार्टी कॾहिं बि धांधली नाहे कई। असां तयारी कई, तंहिं करे पक हुई त नंढी चूंड में खटे वठंदासीं। सूबाई वज़ीर सईद गनी नवाज़ लीग ऐं PTI ते तनक़ीद कंदे चयो आहे त ख़बर पई त वज़ीर आज़म पीपल्स पार्टी जी धांधली बाबति ॻुझनि इदारनि खां रिपोर्ट तलब कई। खेसि जवाबु मिलियो त PTI जी पंहिंजी नाअहली आहे। शाहिद ख़ाकान अब्बासी हिकु बि पोलिंग स्टेशन ते धांधली जा सबूत पेश न कया। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सईद गनी चयो त सियासी शऊर में बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़द सभ खां वॾो आहे। पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो जान जी क़ुर्बानी ॾिनी। आसिफ़ अली ज़रदारी जेल भोॻियो पर परदेह न वियो। कौमी असेंबली में ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल बाबति वज़ीर आज़म जी तजवीज़ रद्द करे छॾी। शहबाज शरीफ जो चवणु आहे त सॼी दुनिया इलेक्ट्रॉनिक वोटिंग जे निज़ाम खे रद्द करे छॾियो। इलेक्शन कमीशन बि इलेक्ट्रॉनिक वोटिंग खे नाक़ाबिले अमल करार ॾेई चुकी आहे। हिकु माण्हू जी ख़्वाहिश या हुकुम ते हसास कम न कया वेंदा आहिनि। वज़ीर आज़म इलेक्ट्रॉनिक वोटिंग बदिरां तबाह मईशत, महांगाई ऐं बेरोज़गारी खे मुंहुं ॾियण लाइ आवाम जो फ़िक्र करे। मुल्की साख, इंसाफ़, शफ़ाफ़ियत ऐं कानून जी हुकुमरानी सां बहितर थींदी। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त शहबाज शरीफ चूंड सुधारनि जो मुसविदो पढ़ण बिना वज़ीर आज़म जी आछ रद्द करे छॾी। ऑपोज़िशन लीडर पहिरीं मुसविदो पढ़े, बाद में रद्द अमल ॾे। सऊदी अरब मां पाकिस्तान ईंदड़ मुसाफ़िरनि लाइ कोरोना टेस्ट लाज़मी करार। सिविल एविएशन अथॉरिटी सऊदी अरब खां ईंदड़ मुसाफ़िरनि लाइ 5 मई खां SOPs तब्दील करे छॾियूं। सिविल एविएशन अथॉरिटी इख़्तियारनि जो चवणु आहे त सऊदी अरब मां ईंदड़ मुसाफ़िरनि लाइ कोरोना टेस्ट लाज़मी हूंदी। टेस्ट रिपोर्ट 72 कलाकनि खां वधीक पुराणी न हुजे। मुसाफ़िरनि खे पंहिंजे ख़र्च ते करंतीना थियणो पवंदो। ॼामशोरो ज़िले में कोरोना तेज़ीअ सां वधणु लॻो। लम्ज़ इस्पताल में गुज़िरियल 24 कलाकनि में 4 मरीज़ हयाती विञाए वेठा। हैदराबाद में कोरोना जी मुस्बत केसिस जी शरह 18% थी वई। सिविल इस्पताल हैदराबाद में वधीक हिकु औरत कोरोना वेगे फ़ौत। मीरपुर ख़ास जी रहवासण 44 वरनि जी नाज़िश खे कुझु ॾींहं अॻु हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। बलूचिस्तान में कोरोना जे मुस्बत केसिस जी शरह 20% खां वधी वई। क्वेटा में मुस्बत केसिस जी शरह 23% ताईं पहुची वई। वफ़ाक़ी घरू खाते सॼे मुल्क में ख़ासि करे शहरी इलाइक़नि में यौम अली 21 रमज़ानुल मुबारक जे जुलूसनि ते पाबंदी लॻाए छॾी। SOPs तहत मजलिसूं करण जी इजाज़त हूंदी।
पंजाब के औकाफ खाते मस्जिदुन अंदर भी एहतिकाफ ते पाबंदी लगाए छड़ी। लाहौर में आचर ॾींहुं मुकम्मल लॉकडाउन। खाधे पीते मेवन गोश्त ऐं भाॼियुनि जा दुकान सुबुह 9 वॻे खां शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदा। शहर जूं समूरियूं मार्केट्स ऐं बाज़ारूं बंदि। बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट भी बंदि कई वई। पंजाब में बिन PPMPS तरफा वडे वज़ीर उस्मान बोज़दार सां मुलाक़ात दौरान सनस क़यादत ते एतमाद जो इज़हार। MPA रईस नबील अहमद ऐं गज़नफर अली ख़ान पंजाब के वडे वज़ीर खे तक जे मसइलनि बाबति आगाही ॾिनी। मुलाक़ात दौरान वडे वज़ीर उस्मान बोज़दार जो चवणु आहे त नवाज़ लीग के हुकूमती दौर में पुठिते पयल इलाइक़नि खे ॼाणी वाणी नज़रअंदाज़ कयो वियो। मौजूदा हुकूमत पुठिते पयल इलाइक़नि खे भी तरक्की के सफ़र में गॾु खणी हलंदी। तनक़ीद की परवाह करण बिना पंजाब में अवाम की खिदमत जारी रखंदासीं। बलूचिस्तान के वडे वज़ीर ॾियाम कमाल सूबाई वज़ीर सालेह भोताणी खां कलमदान वापस वठी छॾियो। बल्दियात खाते जो कलमदान वडे वज़ीर बलूचिस्तान हवाले करण जो नोटिफिकेशन जारी। ज़रियन चवणु आहे त वडे वज़ीर ॾियाम कमाल ऐं सूबाई वज़ीर सालेह भोताणी विच में कुछ अरसे खां इख़्तिलाफ़ हो। वडे वज़ीर तरफा कराची में क्यामाड़ी हॉक्सपे रोड जो दौरो। सूबाई वज़ीरनि ऐं पार्टी अॻवाननि सां गॾु रोडनि जी अदावत तोड़े ट्रैफिक की रवानगी जो जाइज़ो वरितो। दौरे दौरान वडे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त गुलबई खां वाई जंक्शन ताईं रोड ते कम तेज़ी सां जारी आहे। हिन रोड ते पहिरियों भेरो पाणी ऐं सिवरेज लाइन्स भी विछायूं वयूं आहिनि। रोड की अदावत सां समृति सयान खे तफ़री मागन ॾांहुं वञण जो सवलो रस्तो मिली वेंदो। दौरे दौरान हुकूमती अमलदारनि तरफा वडे वज़ीर के रोड की अदावत सूदो ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग। पेशावर में ATC जज आफ्ताब आफरीदी के कत्ल केस की जांच में अहम अग भराई। गिरफ्तार जवाबदारनि अदालत आॾो कत्ल जो एतराफ़ करे वरितो। जज आफ्ताब आफरीदी के कत्ल करण जो मनसूबो निजी होटल में तैयार कियो वियो। जवाबदार ज़ाकिर शाह एतराफ़ी बयान में चयो त हुन पंहिंजे चाचे वज़ीर अकबर के कत्ल जो पलांद वरितो। जवाबदार बिलाल आफरीदी जो चवणु आहे त जज आफ्ताब आफरीदी के कुटुंब सां संदन पुरानी दुश्मनी हुई। गुज़िरियल महीने फायरिंग के वाक़े में जज आफ्ताब आफरीदी सनस घरवारी नुंहुं ऐं पोटो मारिजी विया हुआ। पिथोरो भरिसां ॻोठ अब्दुल वाहिद आरेसर में नारी मुबैना तौर फाहो खाई आपघात करे छॾियो। नारी शानो भील जो घर मां फाहो ॾिनल लाश मिलियो। पुलिस पहुची ज़रूरी कार्रवाई जे लाइ लाश अस्पताल मुंतक़िल कयो। वारसनि जो चवणु आहे त नारी घर वारनि सां नाराज़ थी आपघात कयो। पिथोरो में हिक महीने दौरान आपघात जा 13 वाक़िया पेश आया। मलीर में कदीमी ॻोठनि ते मुबैना कब्ज़े लाइ ऑपरेशन ख़िलाफ़ बहरिया टाउन के मुख्य दरवाज़े अॻियां एहतजाज। SUP कारकुननि ऐं ॻोठाणनि जी इंतज़ामिया ऐं मलीर पुलिस ख़िलाफ़ बेनारेबाज़ी। जलाल महमूद शाह जो चवणु आहे त बहरिया टाउन के भरपासे क़ाइम कदीमी ॻोठनि ते कब्ज़े की साज़िश में पीपल्स पार्टी भी मुलविस आहे। तारीख़ी वसंदनि ते कब्ज़े जो गठजोड़ नाकाम बणायो वेंदो। JUIF सिंध के जनरल सेक्रेटरी तरफा भी बहरिया टाउन इंतज़ामिया ऐं पुलिस ज़रिए कदीमी ॻोठनि ते मुबैना कब्ज़े की मज़म्मत। राशिद महमूद सूमरो पंहिंजे बयान में चयो आहे त सदन खां आबाद माण्हुनि खे बेघर करे मलिक रियाज़ खे ज़मीनूं ॾिनियूं पियूं वञनि। सिंध सरकार कीमती ऐं कदीमी ज़मीनूं भुगड़नि मुठ ते बहरिया टाउन खे विकिरो कयूं। कदीमी ॻोठनि की ज़मीनुनि ते कब्ज़े की इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध वासी बहरिया टाउन ज़ुल्फ़िकाराबाद ऐं DH जहिड़नि वधीक मनसूबनि खे क़बूल न कंदा। TV अदाकारा हिरामानी बे कराची में फोरुन खां बची न सघी। डिफेंस में अदाकारा हिरामानी ऐं संदसि ॿारनि खां फुलुट जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। वीडियो में नज़र अची रहियो आहे त अदाकारा पंहिंजे ॿारनि सां गॾु गाॾी ते घर पहुती त ॿिनि मोटरसाइकिलनि ते सवार फोरू बि पहुची विया। हथियारबंद अदाकारा खां मोबाइल फ़ोन ऐं ॿियूं क़ीमती शयूं फुर करे फ़रार थी विया। पुलिस जो चवणु आहे त मुतासिर कुटुंब तरफ़ां फुर वाक़े बाबति का बि रिपोर्ट दाख़िल न कई वई आहे। जांच टीम अदाकारा हिरामानी सां मुलाक़ात करे ॼाण वठंदी।
ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में ख़ुशकिस्मत औरत जे हंज भरिजी वई। लकी मरवत सां ताल्लुक़ रखंदड़ औरत हिक ई वक़्तु 5 ॿारनि खे पेशावर जी लेडी रीडिंग अस्पताल में जनम ॾिनो। डॉक्टर्स जो चवणु आहे त औरत एमरजेंसी हालत में अस्पताल आंदो वियो। उनखे डॉक्टर्स तिबी मुआइने बाद ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो। औरत ऐं 5 ॿारनि जी सिहत ठीकु आहे।